मेहरबानी मैडम साईं मदद अली सिंधी साहब, मुसवर हुसैन ऐं मुंहिंजा ॿिया भेनरो भाइरो दोस्तो। कंवण पारू पातार में घोड़ भिरे आकाश, ॿिन्ही संदी ॻाल्हड़ी त राज कांदी रास, त इश्क खे शाबास जंहिं मोहबती मेड़िया। मदद अली सिंधी साहब माणिक जे हवाले सां उनजी ज़िंदगी जा जेके बि पासा हुया उन्हनि ते ॻाल्हायो ऐं काफ़ी शयूं जेके आलमी अदब जे हवाले सां जेके ख़ुदकशियूं जन शाइरनि राइटर्स कयूं उन ते बि साईं रोशनी विधी। मुंहिंजो जेको आहे मौज़ू उहो आहे त माणिक जूं कहाणियूं या उन जूं लिखणियूं उहे किथे बीठल आहिनि। उन जा मस्बत पासा बि आहिनि, तामीरी पासा बि आहिनि, तख़रीबी पासा बि आहिनि। छाकाणि त मां अदब जो हिकिड़ो शागिर्दु आहियां ऐं हिकु पढ़ंदड़ जी हैसियत में माणिक खे जीअं मूं ॾिठो आहे, जीअं सिंधी जे ॿियनि लेखकनि खे ॾिठो आहे, ईअं माणिक खे बि मूं पंहिंजी जेके मूं नंढपिण में राइटर पढ़िया आहिनि सिंधी, उन्हनि में माणिक मुंहिंजो सभ खां वधीक ख़ासि तौरु कहाणीकार या नाविलेट जे हवाले सां मुंहिंजो पसंदीदा लेखक रहियो आहे। ऐं ताज़ो मां उन जे समूरे कम ते जेको मूं उनखे ॿीहर रीविज़िट कयो आहे ऐं ख़ासि तौरु उनजा जेको हवेली जा राज़ किताबु अंग्रेज़ी में तर्जुमो थियो कुझु साल अॻु, तारिक अली नौजवान उनखे तर्जुमो कयो आहे ऐं उनखे मूं एडिट कयो आहे। सीक्रेट्स ऑफ द मेंशन जे नाले सां रोशनी पब्लिकेशन छपियो आहे ऐं उहो उन्हनि कहाणियुनि ते मुंहिंजी नज़र बि पई, कुझु शयूं उन्हनि खे सजेस्ट बि कयूं, कुझु उन्हनि में बहरहाल हिकिड़ो त माणिक जीअं त घणो पढ़ियो लेखक हुयो, ख़ासि तौरु फ्राइड जी जेकी नफ़्सियात आहे उहा उन खां बि इम्प्रेस हुयो। उन पस मंज़र में बि उन कहाणियूं लिखियूं आहिनि। कहानियूं ऐं काफ़्का जेके तमामु वॾा वजूदी ऐं इंसानी नफ़्सियात, इंसानी दाख़िलियत जा जेके लेखक आहिनि उन्हनि खां बि काफ़ी मुतासिर रहियो हुयो। छाकाणि हीअ थोरो उन करे ॿुधायां त हुनजे काफ़ी नाविलनि ते बि उन्हनि जो असरु आहे। मिथ ऑफ सिसिफस जेको उनजो नाविल आहे कामियो जो, ऐं पातार में बग़ावत, उहा ॼण त उन ते वॾो हुनजो असरु आहे। साईं ॻाल्हि कई त हुन जॾहिं कैसिल उन पंहिंजे किताब बि छपायो त कैसिल जेको हुनजो काफ़्का जो आहे पंहिंजो नाविल, उन जो टाइटल खणी आया त उनजो बि ओड़ो हुजे, यानी उन खां इम्प्रेस हुयो। ईअं थियो आहे छाकाणि त असांजो जेको अदब आहे ख़ासि तौरु नसुर कहाणी ऐं नाविल उहो यूरोप खां आयो आहे ऐं माणिक उहो जदीद कहाणी कारनि लेखकनि मां आहे जिन 60, 70 ऐं 80 जे ॾहाके ते तमामु वॾो हिकिड़ो भरपूर अंदाज़ सां लिखियो आहे। ऐं उन शुरू में जेके कहाणियूं लिखियूं हुयूं उहो साईं बि ज़िक्र कयो त उहो पहिरियों उनजो अमीन सिंधी साहिबु उनखे छपियो 67 में रूअ रियाण में, ऐं ख़ुदि मूं जॾहिं पंहिंजे वालिद साहिब जी कहाणी जेके हैदर जो जे नाले सां छपी 1974 में अॻिते क़दम में बंदूक जो ठकाउ, जेके 71 में मुंहिंजे वालिद साहिबु लिखी ऐं सरकारी नौकिरी हुजण जे करे उन हैदर जो जे नाले सां छपाई, उहा बंगाल जे विरांगे ते आहे। जॾहिं आउं ॻोल्हे वियुसि त मूं काफ़ी कहाणियूं जेके 1972, 73, 74 में माणिक जूं कहाणियूं बि छपियल ॾिठियूं ऐं उहो साईं जिन जो ज़िक्र बि कयो ऐं मूं ॾिठो त वाक़ई हीअ त अॻिते क़दम में उन दौर में ई कहाणियूं छपियूं आहिनि। ऐं उनजो हिकिड़ो हिनर नसुर जंहिंजो साईं ज़िक्र कयो उहो बि तमामु हिकिड़ो शाहकार हिकिड़ो आहे। ऐं ॿियो आहे उनजो साह बुठ में जेको मूं पढ़ियो, साह बुठ में बि उहो उन दौर खे अकासी करे थो। ख़ासि तौरु उनजो मर्कज़ जेको हैदराबाद ई रहियो आहे, हिते रहियो आहे, नंढपिण हुनजी गुज़री आहे, नवाब शाह में मीर थेबे सां हुनजी दोस्ती रही आहे, त उनजा पस मंज़र जा किरदार हिन समाज जा ई आहिनि। शुरू में जेके हुनजूं कहाणियूं 67, 68 में छपियूं हुयूं, 3 कहाणियूं जेके 48 पेजनि सुफ़नि ते हिकिड़ो किताबु हुयो जंहिंमें 3 कहाणियूं हुयूं, डांग ऐं शाह लतीफ़ पाकिस्तान डिफेंस रूल्स हेठि, ऐं 3 कहाणी हुनजी हवेली जा राज़। त मां उन थोरो कहाणी जो पस मंज़र ॿुधायां त उहो जेको नांग कहाणी आहे उनजी माणिक साहिब जी, उन में जॾहिं पनाहगीर हिते अचनि था, असांजे जेके माइग्रेशन थिए थी, पार्टीशन थी थो वञे, त कराची में ख़ासि तौरु जेके सिंधी आहिनि उनजा कूड़ा किलम करे कामूरनि खां पैसनि ते ज़मीनूं जेके हितां जा असांजा लोकल माण्हू हुया उन्हनि जूं ज़मीनुनि ते कब्ज़ो कनि था। उन हिकिड़ो चौधरी आहे, मुहीद्दीन शाह उन नालो आहे, उहो मस्जिद में ऐलान थो कराए त ज़मीन माण्हुनि खे घुराए थो, ज़मीन हीअ मुंहिंजी आहे, जेकी तव्हां वञी पंहिंजी ज़मीन ते वञी जेको आहे वञी कमु कयो। पोइ उते हिकिड़ो किरदारु आहे जानू नाले, उहो कुआरी खणे थो, उनखे गैरत अचे थी, छाकाणि त इहो इंसान जे वजूद सां लॻापियल आहे त उहो धरती लाइ विढ़ंदो आहे। जिते बि धरती हूंदी उहो पंहिंजे लाइ विढ़ंदो। त उहा कहाणी जेकी नांग आहे उहो जेको पनाहगीर आहे या जेको हिकिड़ो सेटलर आहे उहो क्लेम करे जॾहिं कब्ज़ो करे थो त जानू जेको आहे कुआरी सां उनजो सिसी लाहे थो ऐं पंहिंजे चाचे जेको आहे
खे उहा खेरूअ खे ॿुधाए थो त मां नांग खे मारे आयो आहियां। नांग कहाणी शुरू थिए थी त नांग जेको आहे अहिड़ो हुजे जॾहिं घर में ईंदो आहे त उहो ख़तरनाक थींदो आहे ऐं उन करे मूं नांग खे मारे छॾियो आहे ऐं धरती तमामु घणी प्यारी थींदी आहे। या इन कहाणी जो हिकिड़ो उहो तात्पर्य इहो आहे। ॿी कहाणी जेकी उनजी शाह लतीफ़ पाकिस्तान डिफेंस रूल्स हेठि, उहा बि मुंहिंजो ख़्यालु आहे साईं बि उन सां गॾु हुयो। कैफ़े जार्ज ते 4 हिकिड़ा नौजवान वेहनि था, जंहिंमें उनजो हिकिड़े जो नालो अनवर आहे, निसार आहे, महमूद आहे ऐं ईअं चोथों बि उन्हनि जो जेको आहे दोस्त आहे। चारई उहो कैफ़े जार्ज ते वेहनि था। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जी जेको आहे शाइरीअ ते उनजे जेको आहे मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हाइनि था ऐं उते ॿाहिरि उन वक़्तु इंटेलिजेंस वारा हूंदा हुआ, उन्हनि खे इहा बाफ़ पइजी थी वञे त शाह लतीफ़ को इनक़लाबी शाइर आहे जेको पाकिस्तान जे ख़िलाफ़ु जेको आहे शाइरी लिखे थो ऐं नौजवाननि में हिकिड़ी बग़ावत पैदा करे थो। पोइ उहो हिकिड़ो ख़तु अचे थो ऐं उनजे ख़िलाफ़ु जेको आहे शाह लतीफ़ जे ख़िलाफ़ु जेको आहे त तव्हां ते मुक़दमो आहे, शाह अब्दुल लतीफ़ तव्हां ते मुक़दमो आहे ऐं तव्हां जेको आहे सो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु या इहे लिखो था। इहा बि पस नज़र में हिकिड़ी कहाणी आहे उन दौर जी। टी आहे हवेली जा राज़। जीअं त माणिक वजूदी फ़लसफ़े खां मुतासिर हुयो, जदीदत खां मुतासिर हुयो, जेके ट्रेंड्स यूरोप जे अंदरि आया हुआ, ख़ासि तौरु फेमिनिज़म जेको औरतुनि जी आज़ादीअ जी ॻाल्हि आहे या औरतुनि जो, त हवेली जा राज़ कहाणी जेकी आहे जंहिंजे नाले सां उहो किताबु पोइ बाद में वरी हवेली जा राज़ छपियो हुयो ऐं जंहिंमें 18 कहाणियूं हुयूं। त उन दौर में जेकी टी कहाणी अहम कहाणी आहे उहा उन ख़ुदि समाज ख़ुदि जेको रस्मुनि जे ख़िलाफ़ु आहे। हाणे ॾिनो जेको आहे ॾिनल शाह जी हवेली आहे, उन में उन जूं 2 धीअरूं आहिनि। वॾी जो नालो आहे जना, उन जो क़ुर सां हक़ बख़्शायो वियो आहे, यानी माणिक उन खे बिल्कुलु इंडिकेट कयो आहे जेकी कहाणी अॻ में कहाणीकारनि में नज़र नथी अचे। इन मसइले खे उन इंडिकेट कयो आहे हवेली जे हवाले सां, छाकाणि त उहो माणिक पाण पंहिंजे समाज जे अंदरि ॾिठो पिए। ऐं पोइ ॿी जेकी उनजी भेण आहे शहबानो, उन जो बि उन सां उहा ॻाल्हि हले थी। जेको ॾिनल शाह आहे उहो ख़ुदि घर में रहे कोन थो, कराची थो करे रहे, कॾहिं इस्लामाबाद में आहे, कॾहिं ॿिए पासे आहे। जीअं उन दौर जा पीर या वॾेरा जेको फ्यूडल जेको माइंड आहे माण्हू आहिनि उहे वञनि कनि था। पोइ उते हुनजे घर में हिकिड़ो नौजवान आहे जेको उहो शीदी आहे, उहो उन सां जुमो शीदी आहे। पोइ उन सां उहा जेकी शहबानो आहे उहा भॼी वञे थी। त माणिक उन वक़्तु इहो हिकिड़ो कापारी धकयो आहे उन समाज खे ऐं औरतुनि जे पंहिंजे राइट्स खे, पंहिंजे जेको हुननि जो बुनियादी हक़ आहे ऐं या की बग़ावत करे थी। माणिक उन वक़्तु उनखे बग़ावत कराए थो। उहो किरदारु न सिर्फ़ु बग़ावत कराए थो पर उहो हुन ॾिठो आहे। अहिड़ा केतिरा ई वाक़िया थिया आहिनि हवेलियुनि जे अंदरि जेके ॿिया जेके उन खां पोइ खेल निसार जाफ़री बि लिखियो, उन ते असांजी नूरुल्ला शाह बि इन मौज़ूअ ते लिखियो। पर उन जो बुनियादु जेको उहो माणिक उन दौर में जेको आहे सॼा कहाणी लिखी आहे ऐं 3 उन जूं कहाणियूं आहिनि। उन खां पोइ उन जो किताबु 8 अनाम कहाणियूं आहिनि। जॾहिं हवेली जा राज़ किताबु बाद में छपिजे थो त पोइ 6 अनाम कहाणियूं, जंहिंमें 18 कहाणियूं हवेली जा राज़ में छपियूं हुयूं ऐं उहे माणिक जे जेको ख़ुदकुशी करे थो 82 खां पोइ किताबु छपियो हुयो। उन में उहे 6 अनाम कहाणियूं बि आहिनि। जेको पहिरियां किताबु छपियो हुयो जंहिंमें 3 कहाणियूं हुयूं, त उन मां हिकिड़ी कहाणी उहा हवेली जा राज़ उन मजमूए में शामिलु कयूं हुयूं। उन खां पोइ उन जूं ॿियूं बि कहाणियूं उन में मौजूदु हुयूं, रोज़नामचा, डायरियूं ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे कहाणियूं। त माणिक जो जेको टेक्निक आहे ख़ासि तौरु फ़नी हवाले सां उहा ॾाढी सगारी ऐं नए क़िस्म जी आहे। मिसाल जमाल हिकिड़े साहिब खे असां चऊं था त हिकिड़ो उहो कहाणीकार आहे जंहिं रोमांस खे छॾे करे ख़ासि तौरु पंहिंजे समाजी मसइलनि ते लिखियो। ख़ासि खमीस जो कोट या पीराणी कहाणी जमाल साहिब जी आहे। त जमाल साहिब उन दौर जो हिकिड़ो मॉडर्न जेको अफ़सानो आहे उन में हिकिड़ो उनजी जिदत आहे ऐं हुनजो ख़ुदि चवणु आहे त मां हिकु दफ़ो कहाणी लिखी आहे, ॿीहर मां न लिखी सघंदुसि, मुंहिंजा कन ॻाढ़ा थी वेंदा हुया। त हिकिड़ा अहिड़ा मौज़ू आहिनि त उहे जिन ते जमाल साहिब लिखियो, पर हीअ अहिड़ा मौज़ू हुआ जिन ते जमाल साहिब बि न लिखियो। शायदि उहा उन लाइ ज़रूरत खपे थी। शोकर छोरे साहिब लिखियो आहे माणिक जे बारे में, त असां लिकाए लिकाए लिखूं था हक़ीक़तुनि खे, पर माणिक जेको बि लिखियो आहे उहो उगारो लिखियो आहे, सच लिखियो आहे। जेको उनखे सम्झ में आयो आहे उन पंहिंजे दोस्तनि खे बि चयो। उन करे उनजा काफ़ी दोस्त जेको आहे सो उन सां तनक़ीद कंदा हुआ। हवेली जे राज़ ते इमदाद हुसैनी साहिब जन बि तनक़ीद कई, काफ़ी उनखे दुश्मनियूं पालणियूं पियूं। इहा ज़रूरत खपे थी ऐं इहो यूरोप में ट्रेंड त हुयो, पर असांजे समाज में मां सम्झां थो माणिक वाहिद कहाणीकार आहे जंहिं उन शइ खे खणी आयो आहे। ॿी शइ जेको मुंहिंजो तनक़ीदी पासो आहे उहो शायदि मां ॿिया सहमत हुजो या न, पर मूं हुनजे नफ़्सियाती पहलू खां कुझु जेको आहे नाविलेट जेके मूं ताज़ो पढ़िया आहिनि 3 नाविलेट जे नाले सां, उन में
मिसाल हिकिड़ो कहाणी मूंखे हीअं यादि नथी पए पर उनजो कैरेक्टर थोरो यादि थो पए त हिकिड़ो विसाड़ियल थकल टुटल किरदारु आहे नौजवान, उहो घर में अचे थो ऐं पोइ उनखे हिकिड़ो वीरान उनजो जेको आहे माउ उनजी बीमार खट ते सुती पई आहे, उनजी भेण जेकी नौजवान आहे उहा मानी थी पचाए। पोइ उनजे जेको नौजवान आहे उहो भेण खे जेको आहे सो उनजे उड़न खे ॾिसे थो, उनजे जेको आहे सो वारनि खे ॾिसे थो, याने उनजो जिन्सी जेकी हिकिड़ी महरूमी आहे उहा माणिक हुनखे जेको आहे सो उहा ज़ाहिर थो करे। त मां सम्झां थो त हिकिड़ो पासो त माणिक बाग़ी आहे, सोशलिस्ट आहे, उन तबक़ाती समाज जे ख़िलाफ़ु लिखे थो, परमारी जेके तबक़ा आहिनि उन्हनि जे बि खे बि निदे थो, उन्हनि ते बि एहतजाज करे थो, पर ॿिए पासे हू पंहिंजे किरदारनि खे उन जिन्सी ख़्वाहिशुनि जे अॻियां हाराए थो ऐं उन्हनि खे उहा माउ जी गुरबत नज़र नथी अचे, उहो वीरान जेको आहे सो उहा शइ नज़र नथी अचे, पर उनखे जिन्सी तौरु उनखे उन में जेको मैडम बि ॻाल्हि कई त फ्राइडी नफ़्सियात जो उन ते असर बि आहे। छा माणिक इहो ॼाणी वञी कयो हुयो, छा माणिक जे पंहिंजे अंदर में इहा खोट हुई, या माणिक समाज जे उन्हनि किरदारनि खे रिफ्लेक्ट करण ते जी कोशिशि कई पए। छाकाणि त लेखक जा कॾहिं कॾहिं पंहिंजा ज़ाती तजुर्बा बि हूंदा आहिनि, ज़ाती महरूमी बि हूंदियूं आहिनि ऐं कॾहिं उहे समाज जे अंदरि जेके महरूमी हूंदियूं आहिनि, डिप्रेशन्स हूंदा आहिनि, गॾियल इज्तिमाही ॼण त ख़ुदकशी कराए थो, उहो उन जेको वजूदी बहिरान आहे उनखे ओवरकम करण जे बजाए उन्हनि खे उन समाज ऐं तारीख़ ऐं मज़हब जे जबर जे हेठां अॻियां शिकस्त खाराए थो, हार खाराए थो। इहो मुंहिंजो हिकिड़ो पासो आहे।